अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाजी खान मिठल मथा ज़ुल्म कंदो। छा हाणे रेस बालाजी खान शेर दिल जो दुश्मन थी पवंदो ऐं उन सां जंग कंदो। छा रेस बालाजी खान पंहिंजी महबूबा राबेल जे खिलाफ़ हूंदो, उनखे बार बार तंग कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक इलाही में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे मिठल जे भाउ मथां ज़ुल्म कंदो त पोइ मिठल उन जो पासो वठंदो। मिठल चवंदो त रेस तूं इन मथां एतिरो ज़ुल्म न कर, इन जो ज़िम्मो थो खयां त हीअ आज़ाद थियण खां पोइ तोखे तुंहिंजा पैसा मोटाए ॾींदो। रेस बालाजी खान चवंदो त इनखे मां तुंहिंजे करे आज़ाद थो कयां ऐं इनखे छॾे थो ॾियां। अगरि जेकॾहिं हिन मूंखे पैसा न ॾींदा न पोइ मां तोखे बि क़ैद करे छॾींदसि। मिठल चवंदो त तूं एतिरो ज़ुल्म बि न कर, एतिरो ज़ुल्म तूं अॻिते बर्दाश्त बि करे सघीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जेको आहे मंठार सां मिलंदो। मंठार खे चवंदो त हाणे तूं रुॻो हिकु चकर मुंहिंजो साथ ॾे, जो हाणे शेर दिल जे दिल में बाहि ॿारणी आहे ऐं उन सां हाणे जंग करणो आहे ऐं उनखे रस्ते तां हाणे हटाइणो आहे। मंठार चवंदो त रेस जॾहिं बि तव्हां प्लानिंग कजो त पोइ मूंखे ज़रूरु इतलाह कजो, मां इन शेर दिल खे रस्ते तां ज़रूरु हटाईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे राबेल खे बार बार तंग कंदो। राबेल खे चवंदो त तोखे दिल तां नथो विसारे सघां। राबेल चवंदो त तो लाइ एतिरी बि चङाई भलाई न आहे, उन जे करे मां तुंहिंजो चङाई पियो कयां त तूं हितां वापसि मोटी वञ ऐं मूंखे बार बार तंग न कर। अगरि जेकॾहिं तो मूंखे तंग कयो त पोइ मां ही धरती उछलाए छॾींदुसि, मां हिन धरती में दोज़ख बणाए छॾींदुसि, सो वे सिर्फ़ु तुंहिंजे करे। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त राबेल जेको आहे मल्हार सां मिलंदो। मल्हार खे चवंदो त रेस बालाजी खान मूंखे बार बार तंग पियो करे, अगरि जेकॾहिं तव्हां उन जो पिलो नथा कयो जेसीं ताईं हू मूंखे बार बार तंग कंदो रहंदो। मल्हार चवंदो त मां हाणे इन खे कॾहिं बि बख़्श न कंदुसि, रुॻो मां हिकु चकर शेर दिल सां ॻाल्हायां, ॾिसां उन जो रायो छा आहे, हुन ई कम जे ख़िलाफ़ कहिड़ो सलाह पियो ॾे, इन करे हाणे मां उनखे बख़्श न कंदुसि। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।